केड़ा खैर सां मोटे जी बाबा तव्हां जी दुआन सां मोटी आयसि पुट ॾाढो भलो थियो कराची ॾांहुं मोटी आई मूंखे बि इंतज़ार हूंदो हो कराची जा हालात बि ख़राब आहिनि हींअर अखियुनि जे आॾो पुट हूंदे न अदा चङो छो मोटी आई तुंहिंजी ॾाढी सिक लॻी हिते पंहिंजी ज़मीन संभालींदासीं जबल चङो थियो कराची मोटी आई हाणे कमकार बनी जो करे पाण में गॾिजी खाईंदासीं समीर वञ ॿकरियुनि खे छॾे सुबुह लाकू ॿकरियूं बुख मरी वियूं आहिनि महल में छॾे अचनि त चरन ढव कनि पियो ठीकु आहे बाबा वञा थो मां सिर्फ़ु कपिड़ा मटाए वठां